ओ महबूब क़यामत जे ॾियारे असांजो शाफ़ी थींदो। हाँ वो हे महीनो उन महबूब जे विलादत जो महीनो आहे। उन ॾियारे ते क़ुरान ॿुधी त भाउ भाउ खां भॼी वेंदो, पीउ पुट खां भॼी वेंदो, माइट माइट जो दुश्मन थी वेंदो। पर उन ॾियारे ते जेको कुर्बदार करीम कम अचे, उन महबूब जी आमद विलादत थी रबीउल अव्वल में। पो उन सोने जे अचण ते ख़ुश आहीं या नहीं? केड़ा केड़ा ख़ुश आयो? वो महबूब असांखे मिलियो। मूसा जी उम्मत के वो नबी न मिलियो, ईसा जी उम्मत के वो न मिलियो। उहे बे क़यामत जे ॾियारे ते असां गॾिजी महबूब जे दर ते एड़ो महबूब असांखे मिलियो। बेखबर एड़े यार जे अचण ते ख़ुश आहीं या नहीं? हाँ वो मिलाद मल्हाईंदे या न मल्हाईंदे? के चवंदा मिलाद मल्हाइण बिदत नाजायज़ आहे। तोखे ख़बर कहिड़ी चरीअ जा पुट बिदत जी तोखे ख़बर आहे त बिदत चइबो छा? हाँ बिदत नहीं चइबो न त तूं हुजूर जे दौर में हुए तूं बिदत जो पीउ बिदत तुंहिंजी मां बिदत तुंहिंजो घराणो बिदत तुंहिंजा कपड़ा बिदत हेड़ा कपड़ा हुया हुजूर जे दौर में? हे मशीनूं हुयूं छा? हे मस्जिद जा मीनार हुया छा? मस्जिद के ये जेके हैं पंहिंजो मुनारा हुया छा? मेहराब हुया छा? ये बिदत कुरान हिकड़े किताब जी सूरत में कुरान हुजूर जे दौर में कोनो खची जे फरन ते हथन जे मथा काठ जे टुकरन ते कुरान लिखियो। ए कुरान में तो बाद में उस्मान गनी हे मस्जिदों बिदत, मुनारा बिदत, हे जलसा बिदत, हेतियूं हज़ार बिदत करी तो इते तुझी नजर ही कोन थी पए। बाकी मिलाद तो बिदत हो नजर है मुझे इन्हें अकुल ही नहीं। हाँ नालो जादे अब्दुल गफार केजो मुरीद मुझो मुरीद मूसा मोहब्बत हाँ हाने जे मां तुझे तटे ते ता खुश थींदे नाराज थींदे? तू हिन को पूछो यार मौली साहब आलिम आई फतवा दे मुर्शिद तो जे खुशी मल्हाए या न मल्हाए? फतवा पूछंदे फतवा चवंदे यार जो अचे फतवा छादी पूछा महबूब तो अचे मुझो यार तो अचे मुझो दिलदार तो अचे फतवा छादी दलील छादी यार जे अचण ते आशिक ते खुशी में टिड़ी पवंदा है फाउनन ते जेके मिलाद के बिदत था चवने अच तो के कुरान हदीस में साबित करे दिया तो मुस्तफा जो मिलाद बिदत ना है खुद मदीने वाले साईं पांच जो मिलाद मल्हाए। हां ओ मिठा बिदत नाजायज ना है मिलाद मल्हायो सभई मल्हायो घर घर में मिलाद मल्हायो जे रोकन था ना तिए तू वधी के मिलाद मल्हा भला ॿियो कुछ न करी झंडड़ो वॾो मथे हण समझी ऐं नारो ॾाढे हण भला ॿियो न त तकरीर मुंहिंजी न थई न या वॾे आवाज़ हलाई मूं वारी तकरीर में इन्हनि खे ईअं आ कीअं G3 जी गोली छड़ंदा वठंदा। हजरत पीर मिठा सिंह फरमाइंदा भाई जेको तुसारा मुखालिफ होवे दुश्मन होवे उना लड़ो न झगड़ा न करो अगू खीसा होवे इता 100 रुपए दा नोट हथो सन्हड़ा कपड़ा हुजन अच्छा उजरा अतर मखे खुशबू सवजा नोट हितो हणी पाह लोडे तो हली वली यो कुछ न चलो आप ही जल में समझो ॿियो कुछ न चओ या रसूल अल्लाह जो नारो हणो मिलाद मल्हायो घर घर के रोशन कयो खैर खैरातूं कयो हबीब जे अचण जो जश्न मल्हायो पाणी सड़ंदो अजीब ॻाल्हि आहे जीअं त झल तीअं आशिक़ दा ज़ोर ॾियो मुझी वजी बिराड़ी थी आई मिलाद शरीफ गाइंदे बयान करे 5-10 साल जो में एतरो शूर शौक न हो जेतरो हींअर
आहे कि न मुझो पंहिंजो तजुर्बो आहे एडा जुलूस अगे भी कोन थींदा एडा माण्हुनि में मोहब्बत अगे कोन हूंदी जेतिरी हींअर मुझा दोस्तों त महबूब जे अचण जी खुशी मल्हायो जश्न मल्हायो मिलाद मल्हायो मुझे सुहिणे हबीब जे आमद ते मुझा दोस्तों जेको खुश थींदो आहे मदीने वारो साईं मां मुबारक ॾियां थो हिन मिलाद जे मेज़बाननि खे जिन सुहिणे नबी जे अचण जी खुशी में ही मिलाद मल्हायो